अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में भली कार। नाज़रीन, सकरण मास्कर अली लाखो जी रिपोर्ट ॾींदा हलूं त सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ॻोठ मजीद किरियो में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील अचो त ॾिसूं था हिन तफ़सीली रिपोर्ट में। इलेक्शन डे 2015 खां बि बुरो 2015 में जेके AROs हुआ या ROs हुआ उहे 2 नंबर हुआ तक़रीबन। सलगल असांजो RO हो शबीर साहब, उन वक़्त पे इलेक्शंस नो ऑफिसर हो काज़ी में अहिड़ी क़िस्म सां खोड़ हुआ असांजा ROs जिन कम पे कयो न करे उहो ख़ुदि सवालिया हो। हिन वक़्त ते इलेक्शन डे ते जेको हिकिड़ी शइ जेका नज़र आई उहा हुई किताबड़ियूं 2 जाइनि ते असांखे महसूसु थियूं एडिशनल वॉटर 2 जाइनि ते न चवंदी सॼे में त माना किथां सप्लाई थियूं आहिनि RO ऑफिस मां या प्रिज़ाइडिंग ऑफिसर कढियूं आहिनि। 2 अटैक्स थिया, हमला थिया, मुसलसल वेड़ हुई। अॻे बि असांखे 3-4 यूनियन काउंसिल खटण जी पोजीशन में रैगिंग ते। हिन साल असां मुसलसल जिदोजहद में क़ौमी मामलनि ते सिर्फ़ु न मक़ामी मामलनि ते बि तकरार कया आहिनि। उन करे अॻे असां ते जिते सादी अक्सरियत हुई उहा ई बदिलाए ॾिठा। 55% असांखे 5-10% चेंज करे ॾिठा। हींअर असांखे माण्हुनि जी तक़रीबन 12-13 यूनियन काउंसिल्स भरपूर पब्लिक सपोर्ट आहे। ऐं जेकॾहिं चओ त तव्हां सकरण खां हलो ऐं तव्हां दौलतपुर था हलो, हाईवे सां था हलो, को बि MLA को बि MPA पार्टी जो हलनि, ॾिसो पब्लिक सपोर्ट कीअं वठा। जेके बदनामी ज़माना जेके चीटिंग सेंटर्स वांगुरु ही बदनामी ज़माना चीटिंग वारी इलेक्शन कई हुई आहे, असीं हिनखे रद्द करूं। असांजा 2 किथे चूंडियल आहिनि, उनखे डेवलपमेंट फंड नथा ॾियनि। पोइ चेयरमैन पंहिंजी मनमस्ती करे ऐं चोर बाज़ारी करण जिते बि असांजी नुमाइंदगी करणु कोन था। इन करे असीं बुरा कंदासीं शराफ़त सां, लेकिन न कंदा अवामी एहतिजाज जे ज़रिए घेरो करे बि असीं पंहिंजा डेवलपमेंट फंड्स वठंदासीं।